बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद करूँ था तव्हां बिल्कुल ठीक ठाक होंदा, चाक ऐं चङा भला होंदा, बिल्कुल ॿाहिरि में होंदा। असांजो हमेशह रब बाज़ारे खां सभिनी जे लाइ इहा दुआ हूंदी आहे त अल्लाह साईं असां ते पंहिंजी ख़ासि बाज फरमाए, ख़ासि रहमतूं फरमाए, असांजे रिज़्क़ हलाल में बरकत नसीब फरमाए, आमीन। दोस्तों, अॼोकी जेका ॻाल्हि आहे उहा ॾाढी अहम आहे, ॾाढी अहम गुज़ारिश अवां सां करण वारा आहियूं। सो हिन ॻाल्हि खे थोरो गौर सां ॿुधिजो ऐं हिन ॻाल्हि ते फ़िकिर तव्हांखे थियणु घुरिजे। कुझु ॾींहं पहिरियां मुंहिंजे हिकिड़े दोस्त मूंखे इंटरनेट जे ज़रिए कॉन्टेक्ट जे दौरान ॻाल्हि ॿोल जे दौरान ॿुधायो त हलंदड़ बारिशुनि में मूंखे ख़्यालु आयो त यार मां पंहिंजे बाबा जी क़बर ते त अॼु वञा, काफ़ी ॾींहं थिया आहिनि मां न वियो आहियां ऐं ॾिसी अचां त मुंहिंजे पीउ जे क़बर जी छा हालत आहे। जॾहिं मां क़ब्रिस्तान में दाख़िलु थियुमि त ॾिठुमि त अहिड़ियूं केतिरियूं क़बरूं आहिनि जेके मुकमिल तरह सां पाणीअ जी लपेट में अची वियूं आहिनि ऐं केतिरियूं अहिड़ियूं क़बरूं आहिनि जिन क़बरुनि जे भरिसां खॾा लॻी विया आहिनि ऐं उन्हनि में पाणी हलियो वियो आहे। सो मां जॾहिं उन्हनि क़बरुनि मंझां क्रॉस कंदे कंदे पंहिंजे बाबा जी क़बर ते पहुतुमि त ॾिठुमि त उहा चङी भली मथे थियल हुई, पर हिन जे बावजूदि बारिश जे करे उहा क़बर काफ़ी हेठि थी वई आहे। सो मुंहिंजे दिलि में इहो ख़्यालु आयो त मां इनखे सही करे वठंदुमि इनशाला सुभाणे परीहं या अॼु ई मज़दूर करे वठी थो अचां ऐं सही करायां थो। सो जॾहिं मूं फातिहा ख़्वानी कई ऐं फातिहा ख़्वानी खां फ़ारिग़ थी ऐं थोरो अॻिते वधियुमि त ॾिठुमि त 4-5 नौजवान आहिनि जेके क़ब्रिस्तान में कमु करे रहिया आहिनि ऐं उते मिटी विझी रहिया आहिनि ऐं क़बरुनि खे सिधो करे रहिया आहिनि। मूंखे इश्तियाक़ थियो त मां थोरो वञी पुछा कयां त इन्हनि जा वॾड़ा आहिनि या कंहिं छा पिया कनि इहे। सो जॾहिं उन्हनि वटि पहुतुमि त उन्हनि जो कमु ॾिठो मूं त मूंखे ॾाढो सुठो लॻो त हीउ भलो पिया कनि नौजवान। सो उन्हनि खां पुछा कयमि त छा हीअ तव्हांजे वॾड़नि जूं क़बरूं आहिनि जिन खे तव्हां दुरुस्त पिया कयो? त उन्हनि चयो न साईं, हीअ असांजे वॾड़नि जूं क़बरूं न आहिनि, हीअ क़ब्रिस्तान असांजे पाड़े में आहे, असांजा वॾड़ा कंहिं ॿिए शहर में ॿिए कंहिं क़ब्रिस्तान में आहिनि, पर असां हीअ जेके 4-5 ॼणा नौजवान आहियूं, असां हिते हर महीने में क़ब्रिस्तान में ईंदा आहियूं ऐं जेके जेके क़बरूं दुरुस्त न आहिनि हूंदियूं त कोशिशि करे उन्हनि खे दुरुस्त करे वेंदा आहियूं। बारिशुनि में वधीक हिन शइ जी ज़रूरत हुई, सो इन जे करे असां बेह ते अची विया आहियूं। सो हुन दोस्त चयो त मां बि उन ई टाइम उन्हनि जे टीम जो हिसो बणिजी वियुमि ऐं क़बरुनि जी सिधाई करण जी मूं बि कोशिशि कई ऐं सॼो ॾींहुं मुंहिंजो उन्हनि सां गुज़रियो ऐं उन्हनि जे अहिड़े कम खे ॾिसी मुंहिंजूं अखियूं आलियूं थी वियूं। ऐं उनखां पोइ ॿिए ॾींहं ते मूं बि कुझु मज़दूर कराए ऐं क़ब्रिस्तान में थोरो कमु करायो, सफ़ाई वफ़ाई कराई ऐं क़बरुनि खे सिधाई कराइण जी कोशिशि कई। सो तव्हां सां इहा ॻाल्हि करण जो मक़सदु इहो ई आहे त हीअ जेके हालिया बारिशूं थियूं आहिनि हिन वक़्तु, त इन्हनि बारिशुनि जे करे ज़िंदह इंसान बि तमामु घणा मुतासिर थिया आहिनि, पर क़ब्रिस्तान जो बि थोरो चकर लॻाए ॾिसिजो, छो त असांजा जेके वॾड़ा गुज़ारे विया आहिनि हाणे उन्हनि जूं क़बरूं त असांजे हथ आहिनि त असां उन्हनि खे संभालियूं था या नथा संभालियूं। सो पंहिंजे वॾड़नि जे क़बरुनि ते ज़रूरु वञिजो। जेकॾहिं कंहिंजो मिसमार थी वियूं आहिनि क़बरूं त उन्हनि खे कोशिशि कजो सुठे करण जी ऐं उन्हनि जे लाइ जॾहिं तव्हां दुआ घुरंदो त अलाह साईं तव्हांखे उनजो अजरो सवाबु ॾाढो ॾींदो। जेकॾहिं अव्हां मुंहिंजी ॻाल्हि सां मुतफ़िक़ हुजो त वीडियो तव्हांखे वणी बि हुजे हीअ त शेयर बि ज़रूरु करे छॾिजो, ॿियनि ताईं बि इहो पैगाम पहुचे त मुमकिन आहे त उन्हनि खे बि पंहिंजे वॾड़नि जी यादि अची वञे ऐं उहे बि वेंदा उते क़ुर ख़्वानी कंदा ऐं उन्हनि जे क़बरुनि खे सिधो कंदा। जेके क़बरूं पाणीअ जे करे बुरी हालत में अची वियूं आहिनि त उन्हनि खे सही कंदा, त इन जो सवाबु तव्हांखे बि मिलंदो, असांखे बि मिलंदो। सो नेकीअ जे कम खे अॻिते वधाईंदा करियो। असांजी इहा कोशिशि आहे त असां को न को सुठो पैगाम तव्हां ताईं पहुचायूं ऐं मुतफ़िक़ थियण जी सूरत में तव्हां अॻिते हुन वीडियो खे सेकंडनि में शेयर करे सघो था। सो उमेदु आहे त तव्हां शेयर ज़रूरु कंदो। ईंदड़ वीडियो ताईं अव्हांजो पंहिंजो मेज़बान क़ादिर बख़्श कलोड़ो अव्हां खां इजाज़त पियो घुरे। पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो, मोकिलाणी कोन्हे का, सदाईं गॾु ई गॾु। अल्लाह भाई।